بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين. अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन पंहिंजी गुफ्तगू खे अॻिते वधाए फ़िक़े में अॼु जेको दर्स इस्तबरा जे बारे में खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। इस्तबरा हिकु मुस्तहब अमल आहे जंहिंखे मर्द पेशाब करण खां बाद अंजाम ॾींदो आहे त जीअं उन ॻाल्हि जो इत्मिनान थी वञे त हाणे पेशाब जी नाली में पेशाब बाक़ी नाहे रहियो। हिन इस्तबरा जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। आऊं बि ज़रूरी थो सम्झां त थोरो इनखे बयानु कजे तव्हांखे वाज़े थी वञे। ऐं मुख़्तसरनि हिकिड़ो तरीक़ो तव्हांजे साम्हूं अर्ज़ थो कयां। चवां ज़रूरी थो सम्झां हिनखे बयानु करणु। जॾहिं इंसान पेशाब करण खां बाद फारिग़ थी वञे थोरो इंसान इंतज़ारु करे। अगरि पाखाने वारी जॻह अगरि नजिस आहे त पहिरियां उनखे पाक करे तंहिं उन खां बाद में विची आङुर जे ज़रिए सां इंसान जेका पेशाब वारी जॻह नाली जेका मक़द खां शुरू थींदी आहे उनखे 3 दफ़ा उज़्व तनासुल जी जड़ ताईं उनखे सूते। उन खां बाद में उज़्व तनासुल जी जड़ खां वठी सुपारी तक अंगूठे ऐं आङुर जी मदद सां इंसान जेका उनखे सूते। उन खां बाद में जेका उनखे 3 दफ़ा चंड ॾेई ताकी इंसान खे यकीन थी वञे जेको पेशाब वारी नाली में जेको पेशाब रहियल उहो ख़तमु थी वियो आहे, यानी निकिरी वियो आहे। उन खां बाद इंसान उनखे तारत करे छॾे। इहो जेको इस्तबरा जो मुख़्तसर तरीक़ो हुयो। ऐं ॿिया बि तरीक़ा आहिनि। ऐं ॿियो मसइलो आहे त उहो पाणी या रुतूबत जेको कॾहिं कॾहिं शहवत भड़कण वक़्तु इंसान जे बदन मां ख़ारिज थींदी आहे जंहिंखे मज़ी चयो थो वञे, उहा पाक आहे। या उहा पाणियाठ जेका कॾहिं कॾहिं मनी निकिरण खां पोइ ख़ारिज थींदी आहे जंहिंखे वज़ी चयो वेंदो आहे। या उहा पाणियाठ जेका कॾहिं वरी पेशाब निकिरण खां बाद जेका निकिरंदी आहे उनखे वधी चयो वेंदो आहे। उहे सभई जेके पाक आहिनि इन शर्त सां त जॾहिं पेशाब जी मिलावट हिननि में न हुजे। जॾहिं उन्हनि मां पेशाब खां पोइ अगरि इंसान जॾहिं का पेशाब सां मिलियल न हुजे त इहे पाक आहिनि। जॾहिं इंसान जेका पेशाब खां बाद अगरि इस्तबरा कयो हुजे उन खां पोइ पाणियाठ जेका ख़ारिज थी जंहिंजे बारे में शक हुजे त आया पेशाब आहे या ॿी का शइ आहे त जेको उनखे पेशाब असां तस्वुरु कोन कंदासीं। उहा शइ जेका आहे इन 3 अलामत मां का बि अलामत आहे उहा शइ पाक आहे। त इंसान जेका बाद इंसान इन जो जेको ख़्यालु था कनि इस्तबरा कोन था कनि जंहिं खां बाद में जेके पेशाब खां बाद में जेके इहे जेका अलामतूं जेके 3 ॿुधायूंसीं वधी ऐं वधी जेके निकिरनि थियूं इंसान उनखे नजिस शुमार थो करे। जंहिंमें कपिड़ा नजिस थी विया आहिनि, वुज़ू बातिल थी वियो आहे। अगरि इस्तबरा करण खां बाद इहे शयूं निकिरनि थियूं त इन सां वुज़ू बातिल कोन थो थिए, न की कपिड़ा नजिस थियनि था। इहा शइ पाक आहे। पर कंहिंखे शक थिए त आया मूं इस्तबरा कयो आहे या न, उन जे खां बाद में अगरि का रुतूबत ख़ारिज थिए जंहिंजे बारे में उहो नथो ॼाणे हीअ पाक आहे या नजिस आहे त अगरि इस्तबरा न आहे त उहा जेका आहे नजिस ई शुमार थींदी, यानी उहा नजिस आहे।